बदीन शहर में बरसाती पानी इन वक्त ताईं निकाल नाहे थी सघियो, जंहिं सबब शहरी ॿेड़ियुनि ज़रिए बरसाती पानी में गुज़रण ते मजबूर आहिनि। पेश है अली मोहम्मद चहानी की रिपोर्ट। बदीन शहर जा पाड़ा हिन हेठा इलाइक़ा आहिनि, बरसातनि खां पोइ उते अञा ताईं पाणी बीठल है। इन हवाले सां LBOD जी जेका कॉलोनी है उनखे 60 खां वधीक जेके घर अंदर आहिनि हिते, उते बि अञा ताईं पाणी बीठल है। माण्हू जेके आहिनि पाणी मां जेको आहे बरसाती पाणी मां हितां जेको सो क्रॉस करे ॿाहिरि निकिरनि था या घरनि में वञनि था। इन हवाले सां हिते जेके रहवासी आहिनि उन्हनि खां पुछंदासीं, असांखे ॿुधाइजो त हिते तव्हां हिते रहो पिया, घणा घर आहिनि, अञा ताईं पाणी न निकिरी सघियो, कीअं पिया रहो हिन में? पूरी है गवर्नमेंट इंतजाम है कि 10 दफ़े चयो पे माना कुछ असां डिस्ट्रिक्ट सूदी भी वेल आहियूं, कुछ सियासी माण्हुनि खे भी असां चयो है, पर पानी कढण लाइ केर भी तयार कोन्हे को। बस असां माना मजबूरन ते रहूं पिया, जंहिंमें ॿार तकरीबन हैसियत हिकिड़ो ॿार भी स्कूल कोन मोकिलियो, न मोकिले सघिया आहियूं ऐं असीं 24 कलाक पानी में पिया हलूं। घर न किरण जो तकरीबन 100% आहे ऐं पानी 5-6 फुट घर में अंदर बीठल है। तव्हां ॾिसी सघो था बरसातनि खे गुज़रे हुए पंहिंजो जेको आहे तकरीबन 1 महीनो गुज़री चुको आहे, तॾहिं बि ही पाणी जेको आहे बीठो आहे थियो असांजे घरनि में, असांजे रस्तनि ते पाणी आहे ऐं असां पंहिंजे ॿारनि खे जेको स्कूल वठी था वञूं, तव्हांखे छा असीं ॿुधायूं असांखे केतिरी परेशानी थिए थी। हूं त ठीकु आहे सभु वेठा आहियूं, पर हाणे ॿारनि जा स्कूल त नथा ख़तमु कराए सघूं न, उन करे असांखे ॾाढी परेशानी आहे। असां इंतिज़ामिया खे इहा ई अपील कंदासीं, महिरबानी करे असांखे राशन जी ज़रूरत न आहे, असांखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु असांजो पाणी जेको आहे कढायो वञे। हिनखे असांजा 60 घर आहिनि। हाँ असांजा बच्चा जेके आहिनि सिर्फ़ु अचण में स्कूल बेर जे लाइ असीं परेशान आहियूं। नंढा बच्चा असीं वठी ईंदा आहियूं स्कूल जे लाइ, हिनखे कढी वरी रोड ते आणींदा आहियूं। इहा असांखे वरिती आहे, असांखे माना मिली आहे हिकिड़ी ईअं फोड़ी करे असां वरिती आहे हिते। हाणे पोइ केॾां वेंदासीं, ज़ाहिरी आहे पाणी नथा कढाइनि त पोइ बचनि खे त कढणो आहे न। तंहिंखां पोइ मच्छर आहिनि, बीमारियूं तंहिंखां सवाइ आहिनि, हाणे बच्चा बि बीमार लॻा पिया आहिनि। हाणे असांखे ॾाढी परेशानी आहे, टाइम असां वेठा आहियूं, हिनखे तक़रीबन अची 3-4 महीना अची थिया आहिनि, हीअ कॉलोनी जो पाणी कोन पियो निकिरे। LBOD कॉलोनी जे रहवासियुनि जो जेका जिन सां असां ॻाल्हि ॿोल कई, संदन चवण आहे, उनजो इहो चवण आहे त असां जेको सो हिते हिन वक़्तु पाणी मां जेको आहे सो हितां क्रॉस कयूं था, असांजा जेके ॿार आहिनि स्कूल नथा वञी सघनि। जॾहिं हिननि फोड़ी करे हिकिड़ी नंढड़ी ॿेड़ी बि वरिती आहे, उहो ॿेड़ी ते हिननि जा ॿार आहिनि, हिन जो औरतूं आहिनि या पाण जेके आहिनि उन्हनि ॿाहिरि निकिरनि था, रोड ते वञनि था। संदन इहो बि चवण आहे त मच्छरनि जे आज़ार जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि मोह कढियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि आहे त शहर बदीन में ही जेका LBOD कॉलोनी आहे पाणी जेको निकाल करे हिनखे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन गुलाम सिंह चावड़ो सां गॾु अली मोहम्मद चहानी।